नाज़रीन, सिंध अंदर हुआ त केतिराई माण्हू मुतासिरनि जी मदद करे फोटो सेशन कराईंदा आहिनि, पर अहिड़नि किरदारनि जो तादाद बि तमामु घणो आहे जेको गुमनाई में सिंध वासियुनि जा ॿ ॿेली बणिजी रहिया आहिनि। उन हवाले सां पेश आहे हिकु अहिड़े किरदार बाबति इरफान बुघियो जी ऐं अली हबीब रतड़ जी रिपोर्ट। हिन समाज में के माण्हू थोरो चङो कमु करे तशहीर घणी चाहींदा आहिनि, के बिरयानीअ जी थैली ॾेई फोटू वायरल कराईंदा आहिनि, के कामोरा हक़दारनि खे संदन हक़ ॾींदे बि फोटो सेशन कराए ॼण त मथनि थोरो कंदा आहिनि। हिकु हमराह त 60 रुपयनि वारी साबुण जी चकी ॾेई फोटू कढायो, पोइ मशहूर बि वाह जो थियो। पर सिंध अंदरि के न पर अणगणिया अहिड़ा बि आहिनि जेके रब जी रज़ा, इंसानियत जी ख़िदमत ऐं पंहिंजनि देशवासियुनि जा हक़ीक़ी तौर भरजला थियनि पिया। इहे न त फोटू वायरल कराइनि ऐं न ई पोस्टूं रखनि। हिन ॿोॾ दौरान हज़ारनि जे अंग में अहिड़ा अल्लाह जा बानड़ा सिंध अंदरि कमु कनि पिया। उन्हनि जो कमु त नज़र अचे पियो, बसि हू पाण नज़र न ईंदा आहिनि। अॼुकल्ह सिंध में हलंदे तव्हांजे इर्द गिर्द अहिड़ा माण्हू घुमंदा हूंदा जिन जो कमु ॻाल्हाईंदो आहे, हू पाण कुझु न चवंदा आहिनि। असांखे अहिड़ो ई अल्लाह जो हिकु बानो नज़र अची वियो उत्तर सिंध में। बोर्ड जी कवरेज दौरान हुन असांखे ॻोल्हे अची हथु कयो। हुन असांखे हिकु अहिड़े ॿुॾल ॻोठ ताईं पहुचाइणु चाहियो पिए जिते को बि न पहुतो हो। असां साणसि गॾु वियासीं, ॻोठ जी कवरेज कईसीं, आवाज़ न्यूज़ ते रिपोर्ट बि हली। रिकॉर्डिंग दौरान असांखे उन हमराह जे कम बाबति कुझु मक़ामी माण्हुनि ॿुधायो त ही आहे बि ग़रीब ऐं संदसि घर बि ॿुॾी वियो आहे, पर ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत में ॾींहुं राति हिकु करे छॾी अथसि, ऐं सो बि बिना ॾेखार जे। समाजी वर्कर आहे ऐं बुनियादी तरह समाजी वर्कर आहे। ही सिर्फ़ु ही इशू त हींअर ॿोॾ जो आयो आहे या बरसाति जेका मुतासिरनि जी मदद करे पियो, पर ही पहिरियां बि कोरोना में वॾी पंहिंजी मदद ॾेखारी आहे। इहो ॿुधी असां सोचियो त जे वाक़ई ईअं आहे त पोइ असां बि ख़ासि इंटरव्यू वठण बिना अॻिते न वधंदासीं। नेठि हुनखे राज़ी कयोसीं, पर हुन शर्त इहा रखी त संदसि चहिरो साम्हूं न आंदो वेंदो। शर्त मंज़ूर आहे। साईं जेतिरो अलाह पाक तौफ़ीक़ ॾींदो आहे, याने मां छा चवां, मां केतिरो कमु कयो आहे संगत सां दोस्तनि जे तामन सां जेतिरो पुॼी सघंदो आहे। हिन वक़्तु बि माना तक़रीबन 600 खां 700 माण्हुनि खे मुसलसल 5 ॾींहंनि ताईं अलाह तौफ़ीक़ ॾिनी दोस्तनि जी मदद सां जेको पहुची सघो। 6 देगियूं डेली चांवरनि जूं हूंदियूं, ॿियो ख़ुश्क राशन हूंदो या त्रिपालियूं, 2 चकर मेडिकल कैंप। असुल साईं मां इहो न चाहींदो आहियां त तव्हांजी तस्वीर ॾियां। मूंखे डॉक्टर साहिबु रोकियो हो त जे मुंहिंजो फोटू न अचे। पोइ साईं जेके वीचारा डोनेशन कनि पिया उहे त चवनि पिया न असांखे तस्वीरूं मोकिलियो, त वाक़ई तव्हां कयो था कमु या नथा कयो, इन जे करे बसि साईं दिलि नथी चवे, अलाए छो दिलि मुतमिन न थींदी। सची ॻाल्हि इहा आहे, तव्हां सुकून ईंदो आहे। मुंहिंजो ज़ाती घर किरी पियो, तव्हांखे मां सची थो ॻाल्हि ॿुधायां। मां 6 ॾींहं कमु कयो न, 7 ॾींहं मूंखे कंहिं दोस्त 6 ट्रियालियूं सिरिंजियूं मोकिलियूं त घर किरियल अथई। मां इहो सोचियो, मां 6 ॾींहं कमु कयो अलाह पाक। संदसि तर जा माण्हू हिन रिपोर्ट मां खेसि सुञाणे वठंदा, के संदसि कम मां मुतमिन हूंदा, के न बि हुजनि। हर कंहिंखे पंहिंजी राय रखण जो हक़ आहे, पर असांजो मक़सदु रॻो नंढड़ो पैगाम पहुचाइणु आहे त फोटू दिलनि में रखायो, सोशल मीडिया ते न।